मुल्क भर की तरह उस्ता मोहम्मद में महंगाई का तूफान आ चुका है। यहाँ की आवाम और ख़ासकर मजदूर तबका रोज़गार ना होने की वजह से परेशान है। दूसरी जानब इस महंगाई की वजह से वो खुदकुशियाँ कर रहे हैं। तो आइए इस हवाले से मजदूर रहनुमाओं और मजदूर से पूछते हैं कि इस महंगाई के दौर में उनकी क्या मुश्किलात हैं। देखिए जी, महंगाई तो इस वक्त आलमी सतह पर है, लेकिन जो मुल्क में महंगाई की सूरत हाल है उसने गरीब लोगों का जीना बहुत मुश्किल बना दिया है। मज़दूर तबका लोग बहुत परेशान है। पेट्रोलियम मसनूआत की कीमतों से भी लोग बहुत परेशान। जेको इहो महांगाई जो दौर आहे तमामु असुल ग़रीबनि जो पुराई नथो थिए। तोखे ख़बर आहे महांगाई आहे तमामु वधी वई आहे। घी जो किलो तक़रीबन 500 रुपयो थी वियो आहे। बूरो मज़दूरनि जो वधि खां वधि 500 रुपयो मज़दूरी आहे। कंहिं जॻह लॻे थी, कंहिं जॻह लॻे बि नथी। ग़रीब तमामु परेशान आहिनि। इहा जेके महांगाई गवर्नमेंट थी आहे तमामु सख़्तु जेकी आहे त महांगाई खे वधाए छॾे। असां अपील कयूं था सम्झी DC खे अपील कयूं था, कमिश्नर खे महिरबानी करे जेको महांगाई जे मथां जेको कंट्रोल थियो वञे। मज़दूर जेका ग़रीब तबको आहे सफ़ा पिसियो वञे थो ऐं बराए महिरबानी गवर्नमेंट महांगाई खे कंट्रोल करे त बहितरु आहे। छो जो महांगाई सफ़ा असुलु जीअणु हराम करे छॾियो आहे माण्हुनि जो। एॾी महांगाई जो हद खां ज़्यादा। बसि गवर्नमेंट खे अपील आहे जो महिरबानी करे इन ते कंट्रोल कयो वञे। महंगाई ते कंट्रोल करनि। एतिरी महांगाई उरूज ते थी वई आहे जो कंहिं बि ग़रीब जो ख़ुदा चुल्हो नथो भरी सघे। 500 रुपया मज़दूर जी तारीख़ आहे, कॾहिं कमु लॻे थो कॾहिं नथो लॻे। ग़रीब वेचारे जो छा करे। खंडु महांगी, अटो महांगो, घी महांगो। 500 रुपये में उहो घी वठे, अटो वठे, खंडु वठे, घर जो गुज़ारो करे छा करे। ख़ुदा महिरबानी करे अलाह खे ॾिसी करे हाज़िर नाज़िर करे बसि ईअं सम्झो कि अलाह खे ॾिसो, पंहिंजे नबी खे सम्झी करे इन ते तवजा ॾियो, गौर करो। महिरबानी तव्हांजी, अल्लाह तव्हांखे। लोगों ने देखा कि मजदूरों का कहना था कि महंगाई ने गरीब अवाम की कमर तोड़ कर रख दी है। हुकूमत को चाहिए कि वो महंगाई पर कंट्रोल करे ताकि गरीब तक का अपनी ज़िंदगी बआसानी गुजार सके। कैमरामैन जफ़र अली के साथ जाकिर हुसैन, वाशिंगटन।